नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक जे ॾियारे ते ठरी मिरवा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी अवाम जलूस में वॾे तादाद में शिरकत कई है। जलूस मदरसा गौसिया मुस्तफ़ा ठरी मिरवा खां शुरू थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ार रोडनि रस्तनि खां थींदे जामा मस्जिद में इख़्तिताम पज़ीर थींदो। जलूस खे पीर सैयद अमीर शाह ख़िताब कंदे चयो त असां ख़ुश नसीब आहियूं जो असांखे आमना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल मिलियो है। असां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक जी खुशी झूमी झूमी मल्हाईंदा आहियूं। ॿिए तरफ़ पाक रेंजर्स ऐं सिंध पुलिस कादरी तहरीक फोर्सेस पारां सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।